काबिल एहतराम साईं सैयद सरदार अली शाह साहब वज़ीर तालीम ऐं मदनियात सिंध, काबिल एहतराम साईं खलील खुंबाटी साहब वाइस चांसलर यूनिवर्सिटी ऑफ सिंध, नहायत मोअज़्ज़िज़ आलिम स्कॉलर, स्टेज ते वेठल हाल में वेठल साथी दोस्तो, तव्हां सभिनी खे अॼोके हिन तक़रीब में भलीकार। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त इहे जेके 3 साल मुंहिंजा सुभाणे पूरा थियणा आहिनि सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे में चेयरमैन तौरु, एडमिनिस्ट्रेटर तौरु, संभालींदड़ तौरु, उन में जेकॾहिं तव्हां सभिनी जो साथ, मोहबत, लाॻीतो, ताउन ऐं सहकार शामिल न हुजे हा त मां नथो सम्झां त इहे 3 साल मां इन शान सां, इन एतमाद सां ऐं ईअं ॾेखारण जहिड़े शकिल में इन्हनि खे तकमील ताईं न पहुचाए सघां हा, जो अॼु मां फ़ख़्र सां चई सघां थो त जॾहिं हीअ 3 साल मुंहिंजा मुकमल थिया आहिनि तॾहिं घटि में घटि हिकिड़ो महसूसु थींदड़ तब्दीली तव्हांखे हिन इदारे जी शकिल में नज़र ईंदी। तमामु घणा कम हूंदा आहिनि ॿोलीअ जे हवाले सां। ॿोली ज़ाहिर आहे रुॻो किताबनि में, रुॻो स्कूलनि में, रुॻो मार्केट में न आहे, पर ज़िंदगी जो कहिड़ो शोबो आहे जंहिंजो ॿोलीअ सां तालुक़ु न आहे। ऐं उन्हनि सभिनी शोबनि खे गॾु खणी हलणु ऐं उन हर शोबे में मुदाख़लत करे या उन में पंहिंजी जाइ जोड़े, स्पेस ठाहे, उनखे सिंधी ॿोली जे मक़सदनि ऐं उन जे जेको बुनियादी कमु आहे उन सां जोड़णु जेको आहे उहो हिकिड़ो तमामु बज़ाहिर आसान पर बेहदि मुश्किल कमु आहे। मां जेका ॻाल्हि दावा सां चई सघां थो सा ई आहे त इन्हनि 3 सालनि में मूं हिन इदारे खे समाज सां ऐं माण्हुनि सां ॻंढियो आहे। असां पाण बि ॾिठो, तव्हां बि ॾिठो हूंदो त घणो करे जेके चेयरमैन आहिनि उहे पंहिंजे ऑफिसुनि मां ॿाहिरि कोन निकिरंदा, ज़रूरु कमु कंदा हूंदा, रिथाबंदी कंदा हूंदा, पुरियो कंदा हूंदा, सोचींदा हूंदा, पर उहे घणो करे ऑफिस खां गाॾी ताईं ऐं पोइ गाॾी खां केॾांहुं वेंदा इहा ज़ाहिर उहे ॿुधाए सघनि था। थुल्हे लेखे उन्हनि जो कमु ऑफिस ताईं महदूदु हो। तमामु वॾा इल्मी कमु ऑफिस में वेही करे सघजनि था, पर ॿोली रुॻो इल्मी कमु न आहे। इन जे करे जेको मूं पहिरियों कमु कयो, मूंखे यादि आहे अमर फयाज़ वेठो आहे हिते ऐं अदी शबनम तॾहिं सेक्रेटरी हुई, उन बि इहा ॻाल्हि कई त पहिरियों भेरो जॾहिं असां जागरता मुहिम शुरू कई ऐं उनजी रैली कढीसीं कासमाबाद में, त अमर फयाज़ चयईं पहिरीं वटी खीर भरी आहे। माना पहिरियों दफ़ो असां चेयरमैन खे रस्ते ते ॾिठो आहे ऐं मूंखे उमेदु आहे त हाणे बहरहाल का न का भलाई थींदी। त मां सम्झां थो त जेको इहो जज़्बो हो, इहो को सरकारी जज़्बो न हो, इहो कंहिं उहिदे जो जज़्बो न हो। ऐं मां ईमानदारी सां थो इहा ॻाल्हि कयां त हिन उहिदे ते छा हिन खां पहिरीं मां जिते बि रहियो आहियां, सिंधलाजी हुजे, सिंधी शोबो हुजे, कली चेयर हुजे, कंहिं बि उहिदे ते वेही मां उनखे कंहिं ऑफिसर तौरु या उहिदेदार तौरु या कंहिं ब्यूरोक्रेट तौरु ॾिठो ई न आहे, महसूसु ई न आहे कयो। मां मुड़ी कोन ॾिसंदो आहियां त मां कुर्सी कहिड़ी ते वेठो आहियां या मुंहिंजे ऑफिस में छा आहे छा न आहे। इहो रुॻो इन करे आहे जो मूंखे उहा जेका ज़िमेदारी आहे उहा हिकिड़े ॿार वांगुरु महसूसु थींदी आहे। इन करे मां उनजो लम्हो लम्हो उनजे बारे में मुसलसल सोचणु, रिथाबंदी करणु, सोचियल कम जेके आहिनि उन्हनि खे अमल हेठि आणण जे बारे में गुज़ारींदो आहियां। ऐं मुंहिंजो घरु, मुंहिंजी ऑफिस, मुंहिंजा दोस्त सभु हिन जा गवाह आहिनि त को बि ॾींहुं ख़ाली न आहे जंहिं ॾींहुं मां पंहिंजी ज़िमेदारी या पंहिंजे फ़र्ज़नि या पंहिंजे कमनि जे बारे में वक़्तु ॾींदे या सोचींदे न आहे गुज़ारियो। कमु नंढो आहे, वॾो आहे, ग़ैर मामूली आहे, मामूली आहे, अञा छा थियणु खपे, छा रहिजी वियो आहे, ज़रा इहो ॻाल्हाइण जो, सवाल करण जो, पुछण जो सभु कंहिंखे हक़ु आहे। मां सिर्फ़ु इहो ई ॿुधाए सघां थो त मां 3 सालनि में छा करे सघियो आहियां। ऐं कम एॾा घणा आहिनि जो उनजे लाइ अहिड़ा 20 इदारा खपनि ऐं जेतिरा लैंग्वेज अथॉरिटी में इन खां 10 ते वधीक माण्हू खपनि। पर इन जे बावजूदि इन्हनि माण्हुनि जेके ज़ाहिर आहे भली मुलाज़िम थी आया हुजनि, पर इन्हनि में अक्सरियत
पंहिंजी ॿोलीअ जो उल्को रखे थी, ॻणती रखे थी, हिन इदारे जी अहमियत सम्झे थी ऐं हिन इदारे बि उन्हनि खे तमामु घणो भायो, नवाज़ियो ऐं उन्हनि ते हथु रखियो आहे। ऐं मां अॼु इहा ॻाल्हि ॿुधाईंदे ख़ुशी महसूसु कयां थो त असां 2 ॾींहं पहिरीं हिन इदारे जे समूरनि नंढनि मुलाज़िमनि जी जेका आहे उहा तरक़ी कई आहे ऐं उन्हनि मां केतिरा ई अहिड़ा मुलाज़िम आहिनि जंहिंजे कंहिंजी 15 सालनि खां पोइ थी आहे, कंहिंजी 13 सालनि खां पोइ थी आहे, कंहिंजी 18 सालनि खां पोइ थी आहे। ऐं उनजो वॾो सबबु इहो आहे इन देरि जो 2019 खां वठी असांजे इदारे ते या असांजे इदारे जे मुलाज़िमनि ते हिकिड़ो केस हलंदड़ हो ऐं उहो केस इहो हो त कंहिंजी तरक़ी बिना एडवर्टाइज़मेंट जे थी आहे, उहो मुलाज़िमत बिना एडवर्टाइज़मेंट जे थी आहे, कंहिंजी तरक़ी जेका आहे तकड़ी थी आहे, वक़्त खां पहिरीं थी आहे, कंहिंजो केडर चेंज कयो वियो आहे ऐं उन्हनि केसनि जे करे इहे सभु मामला फाथल आहे। ऐं मुसलसल 3 साल मां हिन केस खे हल कराइण लाइ विड़ियो आहियां, कोशिशि कई आहे, बजट रुख कई आहे ऐं बहरहाल मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे त मुंहिंजे दौर में मसइलो हल थियो आहे ऐं बाक़ी जेके ऑफिसर आहिनि या जेको ॿियो स्टाफ आहे मूंखे यकीन आहे त उन्हनि जी बहरहाल हाणे हिकिड़ो रस्तो ईंदो खुलियो आहे त उन्हनि जूं तरक़ियूं थींदियूं ऐं उन्हनि खे जेको जाइज़ फ़ाइदो आहे उहो ज़रूरु मिलंदो। जेकॾहिं लैंग्वेज अथॉरिटी जा जेके घण तरफ़ा पासा या कम ॾिसजनि त मां सम्झां थो साईं सरदार शाह सवेरे इहा ॻाल्हि कई, 2 हिकिड़ा अहम कम आहिनि जिन में असां पहिरियों भेरो दाख़िल थिया आहियूं या हुन में शामिलु थिया आहियूं। हिकिड़ो आहे तालीम ऐं तदरीस जो मामिलो जंहिं लाइ असां 3 शहरनि में इब्तिदाई तौर ते सिंधी ॿोली सिख्या मर्कज़ क़ाइमु कया, कराचीअ में, हैदराबाद में, सखर में। साईं सरदार शाह तॾहिं वज़ीर सकाफ़त हो ऐं हुन जॾहिं मां थियुसि चेयरमैन त हुन मूंखे पहिरियां इहो चयो त तो मां माण्हुनि जी तवक़ो वधीक हूंदी, छो त हुनखे ख़बर आहे त तूं मुंहिंजो ज़ाती दोस्त बि आहीं, तंहिंजे करे मां चाहींदुसि त तूं पाण तां इहो जेको बि टेग आहे इहो लाइ ऐं साबित कर त तूं कमु करे सघीं थो ऐं तूं इसाक़ समेझो बि आहीं मुंहिंजे दोस्त खां सवाइ ऐं प्रूफ तोखे पाण खे करिणो आहे, मां कुझु न कंदुसि। ऐं ज़ाहिर आहे मुंहिंजो जेको बस हो मां हुन में पूरी कोशिशि कई ऐं पहिरियों हुनजो जेको टास्क हो, कमु ॾिनल कमु हो, उहो इहो हो त मां ख़ानगी स्कूलनि जे उस्तादनि जी तरबियत कयां ऐं उन्हनि खे इन क़ाबिल बणायां त हू स्कूलनि में सिंधीअ खे सब्जेक्ट बजाए ॿोलीअ तौरु पढ़ाइनि। ऐं जेके 3 सेंटर असां क़ाइमु कया कराची, हैदराबाद, सखर में, पहिरियों सेंटर लाइ हुननि पाण हिकिड़ो स्पेस ॾिनो असांखे DJ कॉलेज में, पर जीअं थींदो आहे हिते हर कम जे पुठियां का न का कहाणी शुरू थी वेंदी आहे त उन सेंटर जे ख़िलाफ़ु उन कॉलेज मां उथियल आवाज़ ऐं पोइ आसपास जे माण्हुनि जी कयल जेका हाई गोड़ आई एॾी वॾी थी वई जो हिकिड़ी वॾी मज़हबी पार्टीअ जे लीडर खे अचे उन कॉलेज में उन सेंटर जे ख़िलाफ़ु जेको सिंधी ॿोली सेखारण जो उन जे ख़िलाफ़ु अचे प्रेस कॉन्फ्रेंस करणी पई ऐं इहो उते DJ कॉलेज में उहो सेंटर क़ाइमु न थियो। पोइ असां उहो हिकिड़े ख़ानगी जाइ वठी ऐं किराए ते शुरू कयो, पर मां बिल्कुलु बेहदि ख़ुशी ऐं फ़ख़्र सां ॿुधाए सघां थो त उहो जेको असांजो सेंटर आहे कराचीअ वारो, उन में कराची जा सभ खां महांगा स्कूल याने मामा पारसी जहिड़ो स्कूल, ग्रामर जहिड़ो स्कूल, उन्हनि जा उस्ताद जिते ॿारनि जी लख लख रुपया फ़ी हूंदी आहे, उतां जा उस्ताद उते पढ़ी विया आहिनि ऐं उहे पाण सॼे कराची में असांजी तशहीर करे रहिया आहिनि त जेकॾहिं सिंधी सिखणी आहे त सिंधी लैंग्वेज सेंटर में दाख़िला वठो। ऐं वॾा वॾा स्कूल जेके आहिनि असां सां राब्ता करे ज़ोरी असांखे चवंदा आहिनि असांजे उस्तादनि जी तरबियत तव्हां कयो। ईअं ई असांजो जेको हैदराबाद जो सेंटर आहे उन जे बारे में मां इहा दावा सां चवां थो जेके हितां पढ़िया आहिनि उहे ॿुधाए सघनि था त हुतां छा सिखिया ऐं हुननि वञी उन्हनि इदारनि में जिते हू पढ़ाए रहिया आहिनि हाणे उते छा सेखारे रहिया आहिनि। इहो असांजो हिकिड़ो ख़्वाबु आहे ऐं साईं सरदार शाह जी बि ख़्वाहिश आहे त इहे सेंटर ज़िले सतह ते खणी वञजनि। ऐं इन सिलसिले में असां 1-2 मीटिंग कई आहे, लिख पढ़ बि कई आहे ऐं असां ताज़ो जेका असांजी आहे सालियानी बजट उन में बि असां शामिलु कयो आहे त पहिरें मरहले में असां 10 ज़िलनि में जेके डिविज़नल हेडक्वाटर हूंदा उहे बि ऐं वधीक ज़िला उन्हनि में असां इहे सेंटर खणी वेंदासीं ऐं उन सिलसिले में साईं मौजूदु आहिनि। मां कंहिं गुज़ारिश कंदुसि त उन में असांजी 2 क़िस्मनि जी सहायता कनि। हिकिड़ो इहो त हर ज़िले में ऐं उन डिविज़नल लेवल ते असांखे जेको स्पेस आहे कंहिं कॉलेज में, कंहिं स्कूल में, कंहिं जाइ ते, छाकाणि त हर हंधि ते असां किराए भरण जी पोज़ीशन में न आहियूं, तंहिं करे हिकिड़ो त असांखे इन में मदद कनि। ॿियो मूं गुज़ारिश कई त असांखे कंहिं तरह सां हिकिड़ो को अमाउंट कंहिं ग्रांट जी शकिल में या मदद जी शकिल में ॾियनि त असां जेको इंडोमेंट फंड क़ाइमु कयो आहे सिंधी सिख्या सेंटरनि जे लाइ उनखे असां वधायूं ऐं उहे जेके पैसा आहिनि असां उन्हनि सेंटरनि ते ऐं उन्हनि तालीमी मक़सदनि लाइ ख़र्चु कंदासीं जिन मक़सदनि में असांखे
तालीम खातो ॾींदो। छाकाणि त मुंहिंजे दौर में तक़रीबन 8 करोड़ बल्कि पौणा 9 करोड़ जा एंडोमेंट पंहिंजो सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे ठाहिया आहिनि। 4 असां एंडोमेंट ठाहिया आहिनि, जिन में हिकिड़ो सिंधी ॿोलीअ जे सिख्या मर्कज़नि लाइ आहे ऐं उनजी जेका पैसा मिलनि था, असांखे इंट्रस्ट मिले थो, उहो ज़ाहिर एतिरो घटि आहे जो हिननि 3 सेंटरनि जे मुलाज़िमनि जो पघारूं या जेके ॿिया ख़र्च आहिनि उहे पूरा नथा थियनि। तंहिं करे असां चाहियूं था त इहो एंडोमेंट एतिरो थी वञे जो असां इन कम खे मुस्तक़िल कयूं। छाकाणि त न कोई प्राइवेट स्कूल था बंदि थियनि, न को ॿारनि जो स्कूलनि में पढ़णु बंदि थींदो। इहो हिकिड़ो मुस्तक़िल कमु आहे जेको लैंग्वेज अथॉरिटी खे हमेशह करिणो पवंदो ऐं आला मयारी तरीक़े सां करण जे लाइ ज़ाहिर आहे घुर्बल सहूलियतूं पैसा खपनि। तंहिं करे मुंहिंजी गुज़ारिश आहे त तव्हां हिन में असांखे मदद कयो त असां इहे सेंटर सॼी सिंध में खणी वञूं, ज़िले जी सतह ते खणी वञूं ऐं घटि में घटि हीअ जेके ॿार पढ़ाए रहिया आहिनि, जेके उस्ताद, इन्हनि जी त तरबियत कयूं, पर तव्हांखे इहा बि गुज़ारिश आहे त तव्हां हिन ॻाल्हि खे पंहिंजे मिनिस्ट्री वसीले लाज़मी बणायो त इहे प्राइवेट स्कूल फ़क़ति उन्हनि उस्तादनि खे ई पंहिंजे स्कूल में पढ़ाइण जी इजाज़त ॾींदा जिन वटि सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जो सर्टिफिकेट हूंदो। छाकाणि त इन खां पोइ हू मजबूर थींदा त हू इन कम खे ज़रूरी सम्झनि ऐं इन जे लाइ हू असां सां राबितो कनि। साॻी रीति असां चाहियूं था ऐं असां कोशिशि कई आहे, असां हिन सिलसिले में हिकिड़ा वॾा वर्कशॉप कया। सॼी सिंध मां जेके बि ॿोलीअ जा माहिर, निसाब जा माहिर, पढ़ाईंदड़ जेके आहिनि, निसाब उस्ताद, उन सभिनी खे असां कठे कयो ऐं टेक्स्ट बुक बोर्ड जा 1हीं क्लास खां वठी 10हीं क्लास ताईं जा जेको कोर्स आहे उहो असां रिव्यू करायो। उन्हनि ते हिकिड़ियूं तनक़ीदी वेहकूं करायूंसीं ऐं असां उहे जेके तजवीज़ूं आहिनि जेके माहिरनि जूं उहे असां सबमिट कयूं तालीम खाते खे बि ऐं टेक्स्ट बुक बोर्ड खे बि। असां चाहियूं था त इहो कमु असां ख़ुदि प्राइवेट स्कूलनि जे निसाब जे लाइ बि कयूं ऐं ज़रा प्राइवेट स्कूलनि में ऑक्सफोर्ड ऐं ॿिया जेके इदारा आहिनि उहे पाण खे एॾो ताक़तवर सम्झनि था जो उहे इन जी ज़रूरत ई महसूसु नथा कनि त को इहो कमु कराइनि। तंहिं करे इन लाइ बि असां गुज़ारिश कयूं था त तव्हां असांखे इहा मदद करियो त उन्हनि स्कूलनि खे पाबंद बणायो त हू जेको सिंधीअ जो घटि में घटि कोर्स पढ़ाइनि था उहो भले कॉन्टेंट जे ख़्याल खां न, ॿोलीअ जे ख़्याल खां रिव्यू कराइनि असांखां ऐं हिकिड़ो सर्टिफिकेट वठनि त हीअ जेको कोर्स पढ़ाए रहिया आहिनि उनजी ॿोली, उनजो ग्रामर, उनजा जेके ॿिया मामला वाबिस्ता आहिनि उहे ठीकु आहिनि। छाकाणि त उन्हनि में एॾियूं घणियूं ग़लतियूं आहिनि जो उन्हनि खे दुरुस्त न कयो वियो त अॻे ई प्राइवेट स्कूलनि जी तालीम जो मयारु ख़राबु आहे ऐं वधीक जेको इन्हनि किताबनि में ॿोली जो हाल आहे, ॿार न रुॻो ॿोली कोन सघंदा पर उन ॿोली ख़राबु थींदी। तंहिंजे करे जेसि ताईं इन्हनि स्कूलनि ते थोरी सख़्ती नथी थिए इन हवाले खां ऐं उन में लैंग्वेज अथॉरिटी जेको रोल नथो ठहे ऑफिशियली ऐं सरकारी तौर ते, तेसि ताईं मां सम्झां थो इहे मसइला असांखे हर भेरे दरपेश ईंदा रहंदा। ॿिया जेके सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जा ज़ारा कम आहिनि उहे तव्हां सभु रोज़ु ॾिसंदा रहो था। असांजी ख़्वाहिश आहे त सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो न रुॻो इन मामले में, तदरीस जे मामले में, लुग़तुनि जे मामले में जेको असां मुस्तक़िल कमु कंदा रहूं था, ईअं न आहे त असां को ॿिया जेके कम कया आहिनि उन में किताबनि छपाइण जो या इल्मी कम खे या तहक़ीक़ी कम खे छॾे ॾिनो आहे, पर असां जेको ॿियो अहम कमु कयो आहे सो आहे समाज में तहक़ीक़ ऐं ॿोलीअ जे मयार खे बहितर बणाईंदड़ किरदारनि ऐं इदारनि जी सहायता ऐं उन्हनि खे उत्साहिणु। मां तव्हांखे ॿुधायां त पहिरियों भेरो असां MA में मोनोग्राफ लिखण ते, MPhil करण ते, PhD करण ते जेकॾहिं को माण्हू ॿोलीअ जे कंहिं पहलूअ ते, लिसानियात जे कंहिं पहलूअ ते, सिंधू लिखत ते, ग्रामर ते MPhil ऐं PhD करे थो त लैंग्वेज अथॉरिटी हुनखे स्कॉलरशिप ॾिए थी ऐं इहो पहिरियों दफ़ो थियो आहे, इन खां पहिरीं कॾहिं कोन थियो। तव्हां अॼु ॾिठो हूंदो त टेक्नोलॉजीअ में सिंधी ॿोली जे दाख़िला ते हालांकि साईं सरदार शाह जे दौर में माजिद बुरूड़ी इंस्टीट्यूट ठहियो ऐं उहो ज़बरदस्तु कमु कनि था। मां सम्झां थो जेकॾहिं रुॻो भिटाई पेरियाई ॾिसिजे त हिन इदारे खे जस्टिफाए करे थो, हिन जो हुजणु साबित थिए थो। पर टेक्नोलॉजीअ में कंहिं ॿोलीअ जी दाख़िला ते एवॉर्ड पाकिस्तान में फ़क़ति लैंग्वेज अथॉरिटी ॾिए थी। हिन खां पहिरीं ऐं अॼु ताईं अञा को बि अहिड़ो इदारो कोन्हे को जेको इन पासे खे उत्साहींदो हुजे, छाकाणि त असां सम्झूं था त ॿोली जेका आहे रुॻो अख़बार या रुॻो किताब जी शइ न आहे। हाणे उनजा मीडियम बदिलिजी रहिया आहिनि, उते बि जेको माण्हू ॿोली लाइ कमु थो करे, बहरहाल उहो असांजो कमु करे रहियो आहे। तंहिं करे असां उनजी मदद ऐं सहायता करे रहिया आहियूं। पंहिंजे तौर ते जेको बि मुमकिन थी सघे थो असां ॿोलीअ जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते मुसलसिल ऑनलाइन सेशन कया आहिनि। मां सम्झां थो मूं लिस्ट ॾिठी पए त 24-25 सेशन त थी चुका आहिनि। ॿियो असां हिकिड़ो अहम कमु कयो आहे त असां हाणे नौजवाननि ते कमु करे रहिया आहियूं, ॿारनि ते कमु करे रहिया आहियूं, छाकाणि त हिन दौर में सिंधी ॿोलीअ खे जेको सभ खां वॾो ख़तरो आहे, जीअं असांजे मुख़्तलिफ़ आलमनि बि चयो,
उहो आहे त असांजो नओं नसुल ऐं असांजो ॿार ॿोलीअ खां कटिजी रहियो आहे। जेकॾहिं असां ॿोली उन में मुंतक़िल न करे सघियासीं त पोइ इहे किताब ऐं अख़बारूं पढ़ण वारो बि को माण्हू कोन बचंदो। तंहिंजे करे असां इहे जेके ॿारनि जा मेला कया पिए, हालांकि मूंखे असांजे हिकिड़े आलिम इस्लामाबाद में चई यार तव्हां यूनिवर्सिटी जा उस्ताद आहियो, अहसान दानिश कॉलेज जो उस्ताद आहे, ऐं तव्हां वरी लैंग्वेज अथॉरिटी खे स्कूल जी लेवल ते खणी आहियो, ॿारनि लाइ प्रोग्राम पिया कयो। मां हैरान थियुसि त ॿार खां सवाइ बि ॿोली बची सघे थी छा? जेकॾहिं को माण्हू एतिरो नथो सोचे सघे त मुस्तक़बिल ताईं ॿोली खणी वञण वारो असांजो जेको बि नुमाइंदो आहे उहो ॿारु आहे। जे उहो कटिजी वियो ॿोलीअ खां त ॿोली अॻिते सफ़र ई न करे सघंदी। तंहिंजे करे अॼु जॾहिं असां इहे 2-3 मेला कया आहिनि त मां तव्हांखे 100 ॿारनि जा नाला ॿुधाए सघां थो जेके शाह लतीफ़ जा बेत एॾे हसीन तरीक़े सां पढ़नि था, शाह लतीफ़ जे बारे में एॾो हसीन ॻाल्हाए सघनि था, शाह लतीफ़ जे बारे में एॾी हिकिड़ी ज़बरदस्त उन वटि अप्रोच ऐं अंडरस्टैंडिंग आहे जेका तमामु घणनि वॾनि वटि बि न आहे। तंहिं करे मां सम्झंदो इहे ॿार इन ॻाल्हि खे, असांजे इन रोशनीअ खे, इन मशल खे अॻिते खणी हलंदा ऐं इन जो फ़ाइदो थींदो। ख़ुदि ॾिसूं था त नए ज़माने में जेके वॾा आलिम हुआ ॿोलीअ जा, डॉक्टर बलोच, डॉक्टर अलाना, जेटले, ॿिया जेके, हाणे सारा उहे न रहिया आहिनि। उहे न रहिया आहिनि त इन जो मतिलबु इहो न आहे त हाणे को ॿोली बाबति कमु बंदि थी वेंदो। इन जो मतिलबु इहो आहे त हाणे उहे माण्हू जेके कमु करे रहिया आहिनि असांखे उन्हनि खे जी या तरबियत करणु खपे या उन्हनि जी मदद करणु खपे या उन्हनि खे स्पेस ॾियणु खपे, जाइ ॾियणु खपे त जीअं उहे हिकिड़े वॾे आलिम तौरु उभरी साम्हूं अचनि। ऐं इन सिलसिले में तव्हां ॾिठो हूंदो त गुज़िरियल वॾे अरसे खां वठी असां मुस्तक़िल तौर ते नौजवाननि खे उत्साहे रहिया आहियूं, उन्हनि जा लेक्चर कयूं था, उन्हनि खे असां पंहिंजे आलमी कॉन्फ्रेंसुनि में मौक़ो ॾियूं था, उन्हनि जा तरबियती वर्कशॉप कयूं था, मीडिया सां असां सलाह ॾिया आहियूं, उन्हनि जी तरबियत कई आहे, साफ़ इन तरबियत कई आहे। ईअं हिकिड़ो घण तरफ़ो कमु आहे ॿोली सां वाबस्ता जेको मुसलसल हली रहियो आहे। ऐं मूंखे उमेदु आहे त इन जा बहरहाल हिकिड़ा बहितर नतीजा ई निकिरंदा ऐं सिंधी ॿोली जो बाख़्तर दारो या असां सभु जेकॾहिं पंहिंजी ॿोलीअ जे बारे में कमु कयूं था त असांखे उनजे लाइ कंहिं बि मोट जी या कंहिं बि एवॉर्ड जी, कंहिं बि ववा जी का बि ज़रूरत न करे न आहे, छाकाणि त हीअ असांजो पंहिंजी हिकिड़ी मुहबत जो कमु आहे, हीअ असांजे पंहिंजे दिलि जो कमु आहे ऐं जेको कमु पंहिंजी ख़ुशी लाइ कबो आहे उनजे लाइ ताड़ी ऐं ववा न खपे। तव्हांजी तमामु घणी महिरबानी।